लॻ ॻोठ पत भरियो नुहेड़ो में ज़मीन मां नौजवान जो लाश हथायो आहे, जंहिंखे इलाइक़े वासियुनि ज़मीन में पियल ॾिसी पुलिस खे इत्तला ॾिनो। पुलिस जाइ वादा ते पहुची लाश खे खणाए तालका अस्पताल जाती आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। नौजवान जी सुञाणप इक़बाल नुहेड़ो नाले सां थी आहे। ॿिए तरफ़ नौजवान जे वारिसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जांच करे रहिया आहियूं, जल्द वाक़िए जी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। टंडो आदम पुलिस मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे फैक्ट्रियुनि ऐं जुआ जे अॾनि ते छापा हणी 4 जवाबदारनि खे मंशियात समेत गिरफ़्तार करे वरितो। SHO सिटी टंडो आदम तुफ़ैल भुट्टो पुलिस नफ़रीअ सां गॾु ॻोठ हैदर ख़ान मरी मंशियात ठाहींदड़ फैक्ट्रीअ ते छापो हणी गुटको ठाहिण जी मशीन, 400 अदद तयार थियल माओ गुटके जूं पुड़ियूं ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। तहरीक लबैक पाकिस्तान हुकूमत पारां घटि कयल तेल जे अघनि खे रद्द कंदे 15 फरवरी 2023 जे तेल अघनि खे वापसि आणण, वधंदड़ महांगाईअ में अवाम खे रिलीफ ॾियारण, दुरुस्त आदमशुमारी कराइण, नबूअत जे कूड़े दावेदारनि खे सज़ा ॾियारण लाइ 22 मई खां पाकिस्तान बचायो लॉन्ग मार्च कराचीअ खां शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे, जंहिंजी क़यादत तहरीक लबैक पाकिस्तान जो अमीर हाफ़िज़ साद हुसैन रिज़वी कंदो। ही लॉन्ग मार्च सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो इस्लामाबाद पहुचंदो। ठठे ज़िले जे साहिली पट्टीअ जे इलाइक़े में पाणीअ जी शदीद खोट सबबि इंसानी ज़िंदगी तोड़े पखी जानवर सभु उञ मरण ते मजबूर थी विया आहिनि। ठारेवारी, डांडो, मोरछदाई, बाभियो, ख़ैरशाह, ख़लीफ़ा, पुराणी बारी, दांधारी, टकरो, सदरपुल, झोरपाटार समेत साहिली पट्टीअ जे सभिनी पुछड़नि वारनि इलाइक़नि जो हथ वठी पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि न रुगो माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे, पर साहिली पट्टीअ जूं ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। टंडो ग़ुलाम हैदर भरिसां शाहवा बस स्टॉप भरिसां मुबैना नामालूम हथियारबंदनि मोटरसाइकिल सवारनि मथां सिधा फायर करे ॾिना, जंहिं जे नतीजे में सिंध जो मशहूर मल्ह पहलवान भुट्टो लाशारी ऐं मंठार चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे टंडो ग़ुलाम हैदर सरकारी अस्पताल पहुचायो वियो, जिते ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे फर्स्ट एड ॾियण बाद खेनि ॻणती जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल रेफर कयो वियो। ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त ज़ख़्मी ॾंदो भरिसां लॻंदड़ लाखो फ़क़ीर जे मेले तां वापसि अची रहिया हुआ त उन्हनि मथां फायरिंग करे खेनि ज़ख़्मी कयो वियो। पुलिस मेडिकल मिलण जे बावजूदि हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। कराची जे गोलीमार वारे इलाइक़े मां हिंदू औरत श्रीमती राधा बाई ऐं संदसि ॿारनि जो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां को बि पतो न पइजी सघियो आहे। हाजी मुरीद ॻोठ में रहंदड़ हिंदू औरत श्रीमती राधा बाई ऐं संदसि ॿार गुज़िरियल हिकु हफ़्ते खां गुम थियण ते पुलिस नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। रामजी मेघवार संदसि कुटुंब जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त संदसि ज़ाल राधा, 3 न्याणियूं ऐं 2 पुट पुरस्रार तौरु लापता थी विया आहिनि। सिंध जे IG खां मुतालबो कयो त श्रीमती राधा ऐं संदसि ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। कराची जे लासी ॻोठ जी नारी शगुफ्ता अब्दुल रहमान पुट अब्दुल रहीम नाले नौजवान सां पसंदि जी शादी कंदे दाहियो आहे त मुंहिंजा माइट मुंहिंजी ऐं मुंहिंजे मुड़ुस जा दुश्मन थी पिया आहिनि। हिन चयो त मुंहिंजा माइट चवनि था त तूं बालिग़ नाहीं, पर आऊं बालिग़ आहियां ऐं मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई आहे। शगुफ्ता ज़ाल अब्दुल रहमान आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।